असल में हक़ीक़त इहा आहे बचा त सूरत तुंहिंजे भाउ रावल सां मोहबत कंदी आहे न, ऐं जेकॾहिं तुंहिंजो निकाह उन सां थी वियो त पोइ तूं पंहिंजे भाउ रावल सां नज़रूं मिलाए सघंदी। सही था चओ था प्रकाश, काश इरादा ज़िंदा हुजे हा त मां इहो फ़ैसिलो न कयो। वल्लूअ खे मारण जो बंदोबस्त करणो पवंदो। अरे बाबा है असु अकुल जा बि बना दिया वरी वल्लू जो निकाह अदी सां कराई छा? अड़े अकुल जा अंधा ने वल्लूअ जो निकाह ख़बर से कंहिंसां थींदो? कब्बर सां। जाबे मां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त हाणे इन रईस चाकर खान जा हथियार मुंहिंजे मथां अची पहुता आहिनि। ये खुदा तो ज़लील कयो आहे तुंहिंजे मुक़दर में मौत आहे त मां छा थो करे सघां? यादि रखजा जाबिर, उन्हनि हथियारनि खे मां पंहिंजे सीने तां हटाइण जो बि फन रखां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेर जी ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाकर खान टिनी धुरनि खे एतिरो त सोढ़ो कयो आहे जो हू पंहिंजे ई पेर कढण में पूरा हूंदा दोस्तों। हाणे चाकर खान हिकु चाल कहिड़ी आहे, जेका चाल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलनार खे जेको आहे त ॻोल्हण जे हिसाब सां हुन रूंडे खे बि चयो आहे ऐं जाबिर खे बि चयो आहे ऐं सिक्को खां बि कुझु पुछण थो चाहे राज़। सभिनि खे जेको आहे त 2 ॾींहंनि जी मोहलत ॾेई चुको आहे चाकर खान। इन मां हिन चाकर खान जो मक़सदु आहे त जेकॾहिं हिननि जो इहो ॾोह थियल आहे या न आहे थियल त हू हिक ॿिए ते इल्ज़ाम हणी करे ऐं पंहिंजी फछरी पाण कंदा। ऐं टिनी धुरनि खे हुन एतिरो त जेको आहे त सोढ़ो कयो आहे जो हू हाणे हिक ॿिए जा पेर कढण में पूरा हूंदा। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त होॾां सांवल अची करे ऐं जेको चाकर खान खे संग जी आश करे वियो आहे, पर नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त जेका हसीना बेगम आहे त उहा हुनखे चवंदी त रावल जेको आहे त हुनजी सांवल जी भेण सां जेको आहे त प्यारु कंदो, हाणे तूं हुनजो संग घुरी करे हुन सां शादी कीअं थो करीं। तंहिंते चाकर खान चवंदो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां इहो सांवल जो जेको आहे त इम्तिहान वरितो हो, बाक़ी मूंखे बि ख़बर आहे इहा सभु, मां कॾहिं बि जेको आहे त हुन छोकिरीअ सां निकाह कोन कंदुसि, बल्कि मां जेको आहे त सांवल जो इम्तिहान वरितो। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो न त नेक्स्ट एपिसोड में जेको रूंडो पंहिंजे पुटु गुलशेर खे चवंदो त तोखे हाणे जेको आहे त वल्लूअ खे मारणु घुरिजे, छो त वल्लू जेको मरी वेंदो त हुननि जो जेको संग जेको आहे त असां जेको हुननि खे ॾिनो आहे त उहो बची वेंदो ऐं हुननि खां असां संग वठी वेंदासीं। त रूंडो हिकु चालबाज़ आहे, हू कॾहिं बि जेको आहे त हुन सिक वारनि खे संग कोन ॾींदो, पर सिक वारा जेको आहे त रूंडे जे संग करण खां पोइ जेको आहे त जाबिर सां बि फिटाए चुका आहिनि ऐं जेको आहे त सिकू ऐं क़ासिम में जहिड़ो बि थी चुको आहे। जेको माना चाकर खान जो प्रेशर हुननि जे मथां न हुजे हा त हू वरी जेको आहे त सिकू ऐं जाबिर वारा जेको आहे त पाण में टिकी पवंदा दोस्तों। त हीअ जेको आहे तव्हांखे हाणे ॿुधाईंदो हलां त हर को हिक ॿिए सां चाल खेॾी रहियो आहे दोस्तों। हाणे हीउ ड्रामो जेको आहे त जीअं अॻिते वधंदो तीअं मज़ो थींदो दोस्तों। त उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।